ख़बर वासा शेयर कंदासीं। सिविल सोसाइटी ऐं मज़हबी जमायत पारां ऐलानियल मुज़ाहिरनि ते छिकताड़ जो ख़दशो हो। इहो चवण आहे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो। अवां खे अपडेट कंदासीं। कमिश्नर कराची तरफ़ां छिकताड़ जे ख़दशे सबबि कलम 144 लागू कयो वियो हो। मुज़ाहिरीन पारां कलम 144 जी भञकिड़ी कई वई। पुलिस कलम 144 जी भञकिड़ी कंदड़ कुछ माण्हुनि खे हिरासत में वरितो आहे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो अहिड़ो चवणु आहे। अपडेट कंदासीं। मुज़ाहिरीन पुलिस एहलकारनि ते तशद्दुद कयो, जंहिंमें 2 एहलकार ज़ख़्मी थिया। औरतुनि ते तशद्दुद वारे अमल ते अफ़सोस थियो आहे। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कबी। ख़बर वासा शेयर कंदासीं। सिविल सोसाइटी ऐं मज़हबी जमायत पारां ऐलानियल मुज़ाहिरनि ते छिकताड़ जो ख़दशो हो। कमिश्नर कराची तरफ़ां छिकताड़ जे ख़दशे सबबि कलम 144 लागू कयो वियो हो। अपडेट करे रहिया आहियूं। मुज़ाहिरीन पारां कलम 144 जी भञकिड़ी कई वई। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो चवणु आहे त पुलिस कलम 144 जी भञकिड़ी कंदड़ कुछ माण्हुनि खे हिरासत में वरितो। मुज़ाहिरीन पुलिस एहलकारनि ते तशद्दुद कयो, जंहिंमें 2 एहलकार ज़ख़्मी थिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं कराची जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी घणा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल। सिंध के वज़ीर दाख़िला ज़ियाउल हसन लंजार पंहिंजे वीडियो बयान में चयो आहे त कराची प्रेस क्लब ऐं क्लिफ्टन ऐं मेट्रो हिल मुज़ाहिरीन ऐं पुलिस में जेको पुरतशद्दुद थियो आहे उन जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयां थो। वज़ीर दाख़िला चयो आहे त हिक ई ॾींहुं जेको आहे ॿिनि पार्टियुनि पारां जेकी इहतजाज जीअं रैली जी ॻाल्हि कई वई हुई, उन में असांखे खदेशा हुया त ही मामला सुठे तरफ़ न वेंदा। वज़ीर दाख़िला ज़ियाउल हसन लंजार जो चवणु आहे त अॼु जेको वाक़िया थिया आहिनि उन्हनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयां थो। इहो बि चयो आहे त जेको आहे मेट्रोविल जे भरिसां पुलिस ते पथराव कयो वियो, पुलिस जी गाॾी खे साड़ियो वियो। 2 पुलिस एहलकार आहिनि जेकी शदीद ज़ख़्मी आहिनि, उन्हनि खे इस्पताल मुंतक़िल कयो आहे, इलाज करायो वियो आहे। ॿिए तरफ़ वज़ीर दाख़िला इहो बि चयो आहे त अॼु कराचीअ में 144 कलम दाख़िल हुयो। उन खां पोइ बि पुरतशद्दुद जेके मुज़ाहिरा कया विया खेनि ख़िलाफ़ सख़्तु एक्शन कयो वेंदो। सूबाई वज़ीर दाख़िला सिंध इहो बि चयो आहे त जेके मोबाइल साड़ींदड़ आहिनि ऐं पुलिस ते हमिलो कंदड़ आहिनि उन्हनि ख़िलाफ़ बि सख़्तु एक्शन कयो वेंदो। वज़ीर दाख़िला इहो बि चयो आहे त डॉक्टर शाहनवाज़ जे वारसनि मुताबिक़ जेको आहे केस बि दाख़िल कयो वियो। कुझु पुलिस ऑफिसर ज़मानत ते आहिनि ऐं कुझु हितां भॼी विया आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वेंदी। उन खां पोइ बि जेको आहे कराची में अॼु 3 तलवार खां जेको आहे सिंध रवादारी मार्च जो जेको एहतजाज जो सॾु ॾिनो वियो, उन खां पोइ मज़हबी जमायत उन ई ॾींहुं जेको सॾु ॾिनो, उन करे पूरे साउथ ज़िले में 5 ॾींहंनि जे लाइ 144 कलम लागू कयो। पर उन खां पोइ बि जेके मुज़ाहिरीन आहिनि उहे आया ऐं उन्हनि पुलिस ते पथराव कयो, जंहिं बाद जेकी आहे पुलिस जी गाॾी खे नुक़सानु पहुचायो। ॿिए तरफ़ वज़ीर दाख़िला इहो बि चयो आहे त कराची प्रेस क्लब ॿाहिरां जेको औरतुनि ते तशद्दुद कयो वियो आहे, उन्हनि पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ बि सख़्तु एक्शन कयो वेंदो। उन सां गॾोगॾु वज़ीर दाख़िला ज़ियाउल हसन लंजार इहो बि चयो आहे त सहाफ़ियुनि ते बि जेको पुलिस तशद्दुद कयो वियो आहे, उन्हनि पुलिस एहलकारनि जी सुञाणप खां पोइ बि जेको आहे उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। कंहिंखे बि इहा इजाज़त न आहे त कंहिं औरत या सहाफ़ी ते जेको पंहिंजी जेको आहे पंहिंजी कवरेज करे उन ते तशद्दुद कयो वञे। वज़ीर दाख़िला इहो बि चयो आहे त कंहिं बि सूरत में कराची में कंहिंखे बि अमुन ख़राब करण जी इजाज़त न हूंदी ऐं जेको बि अमुन ख़राब कंदो उन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया वेंदा ऐं उन्हनि ख़िलाफ़ कानूनी ऐं पुलिस हरकत में ईंदी। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।